जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू भरिसां जिलू थाणे जी हद ॻोठ शेख गुलाब लग दानू चांडियो में पुराणे तकरार तां फायरिंग जे नतीजे में औरत हूरा ज़ाल नदीम चांडियो क़तल थी वई। ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। उन मौक़े ते मक़तूला जी माउ अज़ीमा ॿुधायो त जवाबदार पुट खे क़तल करण आया। फायरिंग जे नतीजे में धीउ हूरा क़तल थी वई। रजब चांडियो, बख्शल चांडियो ऐं ॿियनि फायरिंग करे मुंहिंजी धीउ खे क़तल करे फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त पुलिस मूजिबि हिकु जवाबदार बख्शल चांडियो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पोस्टमार्टम बाद मक़तूला जो लाश वारसनि हवाले कयो वेंदो। वाक़ियो कुझु वक़्तु अॻु क़तल थी वियल नौजवान नदीम चांडियो जे क़तल तां पेश आयो। वधीक जांच करे रहिया आहियूं पुलिस।